अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो अली असगर आहे। तव्हां मुंहिंजो यूट्यूब चैनल मैथ एंड मैथ ॾिसी रहिया आहियो। सब्सक्राइब करणु न विसारींदा। हिन वीडियो में असीं 11वीं क्लास जी एक्सरसाइज 3.6 जो प्रॉब्लम नंबर 8 ऐं प्रॉब्लम नंबर 9 सॉल्व कंदासीं। प्रॉब्लम नंबर 8 में असांखे प्रूफ करिणो आहे त हिन इक्वेशन जा रूट्स पॉजिटिव थींदा जॾहिं ॿई रूट्स पॉजिटिव थींदा जॾहिं b लेस देन 0 हुजे ऐं b नेगेटिव हुजे c पॉजिटिव हुजे। ॿियों b पॉजिटिव हुजे c b पॉजिटिव हुजे ऐं टी हीअ कंडीशन मिलियल आहे। टे कंडीशन्स मिलियल आहिनि। असांखे ख़बर आहे जॾहिं ॿ नंबर पॉजिटिव हूंदा आहिनि त उन ॿिन्ही जो सम ॿिए हमेशह पॉजिटिव थींदो आहे। जॾहिं ॿ नंबर नेगेटिव हूंदा आहिनि त उनजो सम बि हमेशह नेगेटिव थींदो आहे। ऐं जॾहिं ॿ नंबर प्लस थींदा उन्हनि जी मल्टीप्लिकेशन बि प्लस थी वेंदी ऐं ॿ नंबर माइनस थींदा तॾहिं बि उन्हनि जी मल्टीप्लिकेशन प्लस थी वेंदी। इन रूल्स खे यानी एडिशन रूल ऐं मल्टीप्लिकेशन रूल नंबरनि खे यूज़ कंदे असीं हितां जा हिते रूट्स जूं कंडीशन्स बि सेटिस्फाई कंदासीं। हाणे पहिरीं कंडीशन आहे त रूट्स पॉजिटिव, ॿई रूट पॉजिटिव हुजनि यानी अल्फ़ा बि पॉजिटिव हुजे बीटा बि पॉजिटिव हूंदो। जॾहिं b नेगेटिव हूंदो ऐं c पॉजिटिव यानी ही b नेगेटिव हूंदो ऐं c पॉजिटिव हूंदो त ही कंडीशन्स असांजी सेटिस्फाई थी वेंदी। प्रूफ कयूं। असांखे ख़बर आहे त सम ऑफ रूट्स बराबरि थींदो आहे -b/a जे। b नेगेटिव आहे, हिते छा मिलियल आहे कंडीशन में b नेगेटिव माइनस इंटू नेगेटिव ऐं ए त पॉजिटिव मिलियल आहे असांखे। माइनस इंटू माइनस प्लस थी वियो ऐं प्लस सां डिवाइड कंदासीं त प्लस मिली वेंदो यानी असांखे सम जेको आहे उहो पॉजिटिव मिलियो। सम पॉजिटिव मिलियो। हाणे प्रोडक्ट ॾिसूं अल्फ़ा बीटा बराबरि आहे c/a जे। c पॉजिटिव आहे ऐं ए बि पॉजिटिव आहे। पॉजिटिव खे पार्टिसिपल सां डिवाइड कंदासीं असांखे आंसर मिलंदो पॉजिटिव। सम पॉजिटिव मिलियो आहे नंबर रूट्स जो ऐं प्रोडक्ट बि रूट्स जी पॉजिटिव मिली आहे। सम बि पॉजिटिव आहे, प्रोडक्ट बि पॉजिटिव आहे, तंहिंजे करे ॿई रूट्स पॉजिटिव आहिनि। हींस बोथ रूट्स अल्फ़ा एंड बीटा आर पॉजिटिव। प्रूफ थी वियो त ॿई रूट्स पॉजिटिव आहिनि, तंहिंजे करे ॿिन्ही जो सम बि पॉजिटिव मिलियो आहे ऐं प्रोडक्ट बि पॉजिटिव मिली आहे। ॿियो क्वेश्चन नंबर 2 अल्फ़ा प्लस बीटा सॉल्यूशन। अल्फ़ा प्लस बीटा हिननि जो ॿी कंडीशन आहे बोथ रूट्स नेगेटिव, ॿई रूट्स नेगेटिव आहिनि अल्फ़ा ऐं बीटा। कॾहिं जॾहिं b पॉजिटिव हुजे ऐं c बि पॉजिटिव हुजे। सम ऑफ रूट्स असांखे ख़बर आहे -b/a जे बराबरि आहे। माइनस हीअ ऐं b जो वैल्यू पॉजिटिव आहे, a बि पॉजिटिव आहे। हितां असांखे आंसर कहिड़ो मिलंदो माइनस इंटू प्लस माइनस खे जॾहिं डिवाइड कंदासीं प्लस सां त असांखे माइनस मिली वेंदो। माना सम जेको आहे उहो असांखे रूट्स जो नेगेटिव मिलियो। प्रोडक्ट ॾिसूं c/a। c पॉजिटिव आहे, बोथ रूट्स नेगेटिव। c पॉजिटिव आहे ऐं a जेका आहे उहा बि पॉजिटिव आहे न। c इज़ लेस देन बुक में लिखियलु आहे। बुक में ॾिसूं, बुक में ॿी कंडीशन में c लेस देन आहे, c इज़ ग्रेटर c/a यानी ही मिलियो पॉजिटिव ही बि ऐं ही बि पॉजिटिव। त आंसर असांखे प्रोडक्ट छा मिली प्रोडक्ट पॉजिटिव मिली। त सम नेगेटिव मिलियो प्रोडक्ट पॉजिटिव मिली। सम नेगेटिव यानी ॿई नंबर नेगेटिव आहिनि, नेगेटिव ऐं नेगेटिव ॿई एड कंदासीं त नेगेटिव आंसर मिलंदो ऐं नेगेटिव ऐं नेगेटिव मल्टीप्लाई कंदासीं त आंसर पॉजिटिव मिलंदो। माइनस इंटू माइनस प्लस प्रोडक्ट पॉजिटिव मिलंदी
ऐं सम नेगेटिव मिलंदो त प्रूव थी वियो ॿई रूट्स नेगेटिव आहिनि proved both roots are negative, so their sum is negative and product is positive. Minus into minus plus थी वियो ॿई रूट्स नेगेटिव आहिनि त माइनस प्रोडक्ट पॉजिटिव मिली ॿई रूट नेगेटिव आहिनि त सम हुनजो नेगेटिव मिलियो. क्वेश्चन नंबर 3 one root is positive and other root is negative. अल्फा रूट ऐं बीटा रूट हिकिड़ो रूट पॉजिटिव आहे ॿियो रूट नेगेटिव आहे. जॾहिं सी जेका आहे नेगेटिव ईंदी त जॾहिं सी नेगेटिव हूंदी त हिकिड़ो रूट पॉजिटिव थींदो ॿियो नेगेटिव थींदो. प्रोडक्ट यानी असांखे नेगेटिव मिलणु खपे सी अपॉन ए. सी जेको आहे उहो नेगेटिव आहे ए त पॉजिटिव आहे मिलियल आहे असांखे हिते अॻ में ई त हीअ थींदो नेगेटिव यानी प्रोडक्ट असांखे नेगेटिव मिली. माइनस इंटू प्लस या प्लस इंटू माइनस मिलियो मीन्स product is positive, product is negative, so one root is positive and another root is negative. He is proved one root is positive, another negative. अचो ताणी क्वेश्चन नंबर 9 सॉल्व कयूं. इफ अल्फा बीटा आर रूट्स ऑफ दिस इक्वेशन. अल्फा ऐं बीटा हिन इक्वेशन जा रूट्स आहिनि पी एक्स स्क्वायर प्लस क्यू एक्स प्लस आर इक्वल टू 0. पी जो वैल्यू 0 न आहे. फॉर्म माना ठाहियो इक्वेशन ठाहियो हिननि मां. फॉर्मेशन ऑफ इक्वेशन जो फार्मूला आहे of equation x square minus sum of roots into x plus product equal to 0. तंहिंजे करे असीं इहो फार्मूलो यूज़ कंदासीं एक्स स्क्वायर माइनस अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब एक्स प्लस अल्फा क्यूब इंटू बीटा क्यूब इक्वल टू 0. हिन खे असीं अल्फा प्लस ए प्लस बी क्यूब खे हिन तरीक़े सां बि लिखी सघूं था ए स्क्वायर अल्फा प्लस बीटा होल क्यूब माइनस 3 अल्फा बीटा अल्फा प्लस बीटा. यानी हिन में परफेक्ट क्यूब थियण लाइ हीअ शइ खुटल आहे. इहा शइ एड बि कईसीं त हीअ परफेक्ट स्क्वायर थी वियो ऐं इहा सबट्रैक्ट बि कईसीं. प्लस अल्फा बीटा होल क्यूब इक्वल टू 0. हाणे हिननि जा वैल्यू रखूं एक्स स्क्वायर माइनस अल्फा प्लस बीटा यानी माइनस बी अपान ए होल क्यूब माइनस 3 सी अपान ए पी अपान आर इंटू माइनस बी यानी क्यू अपान पी ब्रैकेट ओवर प्लस माइनस क्यू अपान पी होल क्यूब इक्वल टू 0. हिननि में असीं हाणे छा कंदासीं जो पी क्यूब हे बि थी वेंदो डिवाइड में हिते थी वेंदो हिते बि थी वेंदो पी आर अपान पी सी अपान ए सी जेको आहे उहो आर अपान पी हिते थी वेंदो पी स्क्वायर. यानी हीअ पी ख़तमु करणी आहे. पी खे ख़तमु करण लाइ असां छा कंदासीं पी क्यूब मल्टीप्लाए कंदासीं. हिन सां बि पी क्यूब मल्टीप्लाए कंदासीं हिननि सां बि पी क्यूब मल्टीप्लाए कंदासीं त असांखे जेको आंसर मिलंदो उहो मिलंदो हिते पी क्यूब एक्स स्क्वायर माइनस कामन कढंदासीं हितां त प्लस थी वेंदो. हिते बि माइनस आहे हिते बि माइनस आहे कामन कढंदासीं त हाणे हिते पी क्यूब मल्टीप्लाए कंदासीं त हे थी वेंदो पी क्यूब कटिजी वेंदो हिते मिलंदो क्यूब माइनस हीअ माइनस त कामन कढीसीं होॾां हिकिड़ी ही बि माइनस आहे 2 माइनस आहिनि माइनस इंटू माइनस प्लस थींदो पर माइनस कामन कढी छॾी आहे
हितां माइनस कॉमन कढीसीं माइनस 3p इंटू पी स्क्वायर माना हिकिड़ी p मल्टीप्लाई हिन सां थींदो p q r इंटू x ऐं हेॾां थींदो माइनस q क्यूब इक्वल टू 0 इहो थी वियो आंसर हिन सां पी क्यूब मल्टीप्लाई कयोसीं पी क्यूब आर एक्स स्क्वायर पी क्यूब हिननि सां बि मल्टीप्लाई कयोसीं हिन टर्म सां मल्टीप्लाई पी क्यूब कंदासीं पी क्यूब ख़तमु थी वेंदी डिवाइड में पर एक्स कॉमन निकिरी वई ॿाहिरि माइनस कॉमन निकिरी वई ॿाहिरि थी वियो ऐं हिते ही माइनस त कॉमन निकिरी पर ही माइनस हिन सां मल्टीप्लाई थी त माइनस 3 पी हिकु मिलंदी पी स्क्वायर डिवाइड में हिकिड़ी ख़तमु थी वेंदी भाई हिकु मिलंदी पी क्यू आर इंटू एक्स प्लस क्यू क्यूब माइनस क्यू क्यूब पी क्यूब त उहो ई मल्टीप्लाई थी वियो इक्वल टू 0 इहो थी वियो आंसर ॿियो प्रॉब्लम आहे जॾहिं ई रूट्स हुजनि त असांखे ख़बर आहे सॉल्यूशन माइनस सम ऑफ रूट्स अल्फा प्लस 2 प्लस बीटा प्लस 2 प्लस प्रोडक्ट ऑफ रूट्स अल्फा प्लस 2 एक्स स्क्वायर माइनस सम ऑफ रूट्स अल्फा प्लस 2 प्लस बीटा प्लस 2 इंटू एक्स प्लस प्रोडक्ट ऑफ रूट्स अल्फा प्लस 2 बीटा प्लस 2 इक्वल टू 0 एक्स स्क्वायर हिन जो सम थी वेंदो अल्फा प्लस बीटा प्लस 4 माइनस अल्फा प्लस बीटा प्लस 4 इंटू एक्स हेॾां सम हेॾां थी वेंदो अल्फा इंटू बीटा अल्फा के बीटा सां अल्फा के 2 सां 2 अल्फा भाई 2 मल्टीप्लाई कंदासीं 2 बीटा यानी 2 कॉमन 2 अल्फा प्लस बीटा प्लस 4 इक्वल टू 0 ही थींदो एक्स स्क्वायर माइनस हिते थी वेंदो अल्फा प्लस बीटा माइनस बी अपान ए बी माना क्यू ऐं ए आहे माइनस बी अपान ए प्लस 4 इंटू एक्स प्लस हेॾां थींदो सी अपान ए आर अपान पी प्लस 2 माइनस क्यू सम माइनस क्यू अपान पी प्लस 4 इक्वल टू 0 हिननि सां असां पी स्क्वायर पी मल्टीप्लाई सभिनी सां कंदासीं त हे थी वेंदो पी एक्स स्क्वायर माइनस इंटू माइनस कॉमन कढूं त प्लस थी वेंदो हे थी वेंदो पी हिते मल्टीप्लाई कंदासीं त हे थी वेंदो क्यू छो त पी ख़तमु थी वई प्लस माइनस 4p छो त माइनस कॉमन आहे 4 ई हिन सां पी बि मल्टीप्लाई थींदो 4px ऐं हेॾां सभिनी सां पी मल्टीप्लाई कयूं त हीअ आंसर थी वेंदो आर माइनस 2 प्लस 4p इक्वल टू 0 हिन जी वधीक सेटिंग थी वेंदी ही थी वियो आंसर